गाॾियूं खपाए छॾियो सभई पेट्रोल कोन लहंदो। गाॾियूं खपाए छॾियो सभई पेट्रोल कोन लहंदो। जेकी वाहे वया अब्बा ॾाॾा साॻा वठो गॾह गाॾा। जेकी वाहे वया अब्बा ॾाॾा साॻी वठो गॾह गाॾा। ख़ुशियां मरवाने इहो कहिड़ो ढीकु ॾेई ॻाल्हाईंदियूं आहियो अचण सां मरवाने। ओ अदी ॿोली असांजे तरह जी तोखे त ख़बर आहे मट ई अहिड़ी बि न हुजे अदी जो अॻिलो पुछां खाए। दिलि में न कर अदी। इहो गुलर किथे थी कुती आहे छा जो गुलर हूंदो। छोकिरे जो थी पुछे त तमीज़ सां पुछ न। अदी ख़बर बि अथी असांजी ॿोली मट आहे पोइ बि ईअं थी करे। हुकुम कर कीअं पंधि पई आहे। माण्हू महिमान खां चांहि पाणी पुछंदो आहे कन कीअं पंधि पई आहे। वाह भेण वाह तुंहिंजी महिमान नवाज़ी। छो रिछा हे रमज़ान जो बाबरकत महीनो थो हले पोइ बि तोखे रोज़ो न आहे। अदी तबियत सही नथी रहे पोइ बसि नथी रखे सघां। कहिड़ी न बुंडर न आहे मां जहिड़ियूं टे निकिरनि उहे खाइण जूं किनियूं आहियो कन मुंहिंजी तबियत सही न आहे। छा थियो आहे तुंहिंजी तबियत खे। शुगर थियण वारी आहे भेण। शुगर बि थी न आहे थियण वारी आहे। अॻे थी रोज़ा गुसाए 11 महीना त चरनि थियूं वरितो हिकिड़ो महीनो त रोज़ा रखो न। अदी तव्हां आहियो घोड़ियूं घोड़ियुनि खे उहा ताक़त घणी हूंदी आहे। असांजो जिस्म जेको आहे न फेफो आहे हवा आहे भरियल आहे। हे को ताक़त आहे ताक़त न आहे भेण हे रुॻो हवा आहे भरियल आहे। ॾिसण में थुला ऐं बाक़ी का ताक़त कोन्हे का। ॾाकण ते चढ़ंदी आहियां त इहो सहकी पवंदी आहियां। छा कयां कुझु न कर वात ते छड़ी ॿुजी ॾींदी आहे न घटि खाईंदी आहे न सभु मर्ज़ ख़तमु थी वेंदा। खावां जो न त बुख मरा न भेण। आस्ते आस्ते खाइणु घटि कर न पोइ सुहिणी सन्हड़ी भूरी ठहंदी आहे बि सही। बाक़ी हाणे त हिकिड़ी मम लॻी पई आहे भला आहे हिकिड़ी बॉडी शेमिंग कंदे शकी बि नथी थिए कुती। तूं रमज़ान में चांहि पाणी घुरंदे शकी थी जो मां थियां। अदी रोज़ो न आहे तॾहिं घुरियो मां न जॾहिं ख़ुदा माफ़ी ॾिनी आहे त तव्हां केरु थींदियूं आहियो ॿिए खे जेको आहे त ज़लील करण वारियूं। मिड़े हरू भरू हिकिड़े जो ब्लड प्रेशर वधाईंदियूं आहियो। चङो हाणे थधी थी ख़ैरु आहे खावां त पंहिंजे घरों थी तव्हांजी टुई छो थी सड़े। हाणे छॾ धूड़ पाए ॿुधाए कहिड़ी मदद कयां तुंहिंजी मां। 2 माणा कणिक वठी ॾे 2 बोरियूं 6 नंबर सारियुनि जूं। चङो उथ महिल सां नारे ने कर ईद जो सीज़न लॻो पियो आहे तूं वरी टाइम थी ज़ाया करीं। रननि जो बड़धको आहे त असांखे ड्रेस सिबी ॾे जल्दी में तूं वरी मथो खाइणु आई आहे मुंहिंजो। मां बि त तोखां ड्रेस सिबाइणु आई आहियां न 2 जोड़ा आहिनि रिआयती सुठा सिबी ॾे। भोला चवनि था पहिरियों माण्हू आहे कंहिं सैयद वटि कमु कंदो हमरा पोइ उन को कावड़ में हिनखे चयो हल भोला त हमरा भोलो शियो। पोइ नसुल दर नसुल हाणे माना भोला शींदा था अचनि। अल्लाह जाई ॾिस हू ॼण माण्हू वांगुरु आहिनि न। माण्हू त हुया न। चिंटू पियो चए हिकिड़े ॾींहुं चया मां असांखे साइंस पिया पढ़ाइनि चवनि पिया त पहिरियों इंसानु भोलो हुयो पोइ आस्ते आस्ते माना जेको त इंसानु थी वियो। तौबा कर अदी साइंसदान त ख़ुदा खे ई नथा मञनि हे त जहनब जे तरे में पिया हूंदा। हिकिड़ी ॻाल्हि आहे भेण हे दवायूं हे जहाज़ हे बल्फ हे सहूलतां हे रोज़गार हे मिशनियूं इहे साइंसदाननि ठाहिया आहिनि न। इहे कीअं जहनब में वेंदा जॾहिं इंसाननि खे एतिरो माना हिननि सुठे तरीक़े सां ज़िंदगानी ॾिनी आहे सहूलतां ॾिनियूं आहिनि त पोइ इहे कीअं जनम में वेंदा। भेण ईमान त न अथनि न ॻोल्हियणु साइंस खे त ॻोल्हियणु साइंसदाननि खे। तूं ॾे हवालु साइण ॾे वई आहे। साइण चए थी दुश्मन घर में थी पर ॻोल्हा न कर सुठो सवाणो न आहे। बाक़ी हे कुझु तावीज़ ॾिना अथई हे वठि। हिकिड़ा उहो तावीज़ उहो थी जंहिंखे कुटणो आहे सही आहे पादर सां जेतिरो कुटींदी दुश्मन ओतिरो बेचैन थींदो। ॿिया साड़ सम्झे थी। नालो न ॿुधायो साइण ओ अधी वस कया मांस इलाज मिंथा पेरे पई मांस पोती पेरनि ते रखी मांस। मां चयो साइण मांसां सची कर मांसां सची न कयईं। हाणे मूंखे लॻे थो नज़राने जो बि त आहे न भला इंसानु आहे पेट में खाए थो थोरो नज़रानो वधाए रखंदीमांसि पोइ ॾिस त कीअं थी मांसां सची करे। हाली त मांसां कुझु ई नथी हाली चई थी पर थी। हाणे मां उन माई खे छा चवां। हिकु त असांजे लाइ साइण आहे तौबा ऐं सैयद मेरो बि 5 सेरो। पैसा त मां वटि बि न आहिनि न वरी जॾहिं बीमारी जो बहानो कया त क़ुर्बान खां वठां न। घणा ॾींदो 500 500 ते मुश्किल आहे साइण सची करे। घटि में घटि 1000 त हुजे ईद ते चप त चहिरो कयां। जिथे 500 वठे थी उते 1000 जी कोशिशि कर न। मतिलबु 500 में जो साइण सची न कई त उहो 500 बि फोक न।
मां छा कंदसि साइण खे। इहा ॻाल्हि बि आहे, कयां थी कुझु, वधीक अलाह मालिक आहे। हलो भेण ख़ुशि आहे? हा मां बि ख़ुशि आहियां। इहो वई हुअसि दर्जियाणी ॾे, हा ईद जा लटा ॾियण। हा दर्जियाणी ईद जे मौक़े में पाण खे अलाए छा थियूं सम्झनि। न तोखे त ख़बर आहे मां पंहिंजे पीउ खे न बश कयां, हे त वरी दर्जियाणी आहे। छा कंदीसांसि, अड़ी कपिड़ा वठी ऐं पैसा रड़ाए रड़ाए ॾींदीमांसि, ॿियो छा कंदीसांसि। हा ॿुध, इहो कॉल कई मां चयो इहे जेके ईरान चैना खां न वरिता आहिनि इहे हेलीकॉप्टर फूकणे वारा, जेके तबाह कया अथऊं इहा अमेरिका वारनि, हा अहिड़ा त मूंखे घुराए ॾे। ऑनलाइन चवनि था मिलनि था, मुंहिंजी वरी ख़बर थी घटि ख़बर पवंदी आहे इन्हनि शयुनि जी। छा कंदसि, मिड़ई फूकराए छित ते रखंदसि। हा ओड़े पाड़े खे ख़बर पए दुंबी जी लेवल छा आहे। हा जेको मस्ती करे रन का जहिड़ो करे चवंदीसांसि बस्ट हिकिड़ो हलाईंदीमांइ हेलीकॉप्टर जो। हा मिड़ई हुजे न, रौश हुजे न, शाइज़ पोइ वॾी कुती हाल आहे सो। अड़ी भोग नथी कयां, जाई थी चवाई मूंखे घुराए ॾे। हा ऑनलाइन जेके मिलनि था न इहे पैसा जेतिरा लॻा ॾींदीसांनि, ख़ैरु आहे पैसनि जो। मिड़ई छित ते फूकराए रखंदसि, मज़ो त वठां न। हा हा सही आहे सही आहे, पोइ ॿुधाइजांइ मूंखे। हा ठीकु आहे, ओके ओके, ख़ुदा हाफ़िज़। खिनियूं रना अधीअ लाजे नाले तूं वरी अचे पातीअ। हीअ त रोज़ वारो ई कमु आहे। पहिरियां आउं जिते पिनंदी हुअसि उते त कॾहिं कंहिं कोन चयो त तूं रोज़ छो पई अची। हितां वारा नू कंजूस आहिनि। कंजूस न आहियूं, ग़रीब आहियूं। महीनो अचे छण वारो आहे त मंझंदि जी मानी न विधी आहे, एॾा ग़रीब आहियूं। रमज़ान में मंझंदि जी मानी केरु विझंदो आहे? ऐं दुनिया खे चुतियो पई ठाहियां, तव्हीं मूंखे बि चुतियो ठाहियो। असां बि हीअ उमिरि आंदी आहे त कॾहिं न अहिड़ी फ़क़ीरानी ॾिठीसीं जेका ज़ोरी थी ख़ैरात वठे। सुठो लॻे या बुरो, आउं त ख़ैरात वठंदसि। असां वटि बि हूंदो त ॾींदासीं न। जेके रोक न आहे त को मसइलो न आहे। ऐं मूंखे वालियूं, कंगण, लटनि जो जोड़ो, कणिक, चांवर, ॿोरियूं कुझु बि ॾेई सघो था, बाक़ी हथे ख़ाली आउं कोन वेंदसि। असां ख़ुदा तरसी करे तोखे कुझु न चऊं त अलाह अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी आहे, तूं वरी बीठी फंटागिरियूं कर। तव्हीं मूंखे ख़ैरात ॾेई को थधो थोरो कोन पियो कयो, सवाबु तव्हांखे मिलंदो, मूंखे कोन मिलंदो। असां सबाबु ॿिए हंधो खटे वठंदासीं, तूं छड़ी जिंदु छॾ। माना आउं हिन जुमिले खे रिवायती माफ़ु कर सम्झां? जी बिल्कुलु, तव्हांजी महिरबानी थींदी। असीं बि सुञा ॾिठा आहिनि पर अभी सुञा तरीन आहियो। हा हल हल, असांखे न ॿुधाए, असांखे पंहिंजी ख़बर आहे। ऐं ॾियो न, छा थी वेंदो? भाई तोखे भला क़ुर लाइ ॾियूं छा? न आहे हिते त बसि माफ़ु कर न। कैश न आहे, को मसइलो कोन्हे, आउं ऑनलाइन बि वठंदी आहियां। ऑनलाइन कीअं? जैज़ कैश, ईज़ी पैसा, बैंक। 10 रुपया बि ऑनलाइन वठे? असल में हीअ सहूलियत असां अमीरनि लाइ मुतारिफ़ कराई। पहिरीं आउं डिफेंस कराची में पिनंदी हुअसि, उते माण्हुनि वटि कैश कोन हूंदी हुई। पोइ हिकु दफ़ो छा थियो, मूंखे 1500 ॾियारी लॻी। मूं वारो मालिक जेको सेठ आहे ॾाढो तपियो, मूंखे चवनि जेको हल कढ। पोइ मूंखे हल इहो नज़र आयो त माना असां ऑनलाइन जेको आहे त माण्हुनि खां वठूं। पोइ मां माण्हुनि खे पंहिंजो अकाउंट नंबर ॾींदी हुयसि, उन में ट्रांसफर करे छॾींदा हुआ। पोइ 15-15 हज़ार बि आउं ॾियारी कमाईंदी हुअसि। वरी पोइ आई जेनज़ी, अहिड़ा टोटरी जेके आहिनि उहे वरी छा चवनि, वासी QR कोड किथे आहे? QR कोड ॾे, असां उते स्कैन करियूं, तोखे जेको त ख़ैरात मोकिले छॾियूं। मूंखे QR कोड जी ख़बर ई कोन आहे, पढ़ियल लिखियल कोन आहे न एतिरी। हीअ त मूं रुली पिनी माना थोरा घणा लफ़्ज़ सिखी करे माना कमु हलायां पई। पोइ जेको त QR कोड पुछो, मां सेठ खां पुछो, मूं चयो QR कोड छा हूंदो आहे? हुन मूंखे ॿुधायो QR कोड हिकिड़ी बला जो नालो आहे जेको माना ईअं स्कैन करियूं पोइ पैसा अची वेंदा आहिनि। ऐं QR कोड खणी घुमंदी हुअसि, ईअं पनो हूंदो आहे न QR कोड वारो, उहो खणी घुमंदी हुअसि, माण्हू स्कैन करे पैसा मोकिले छॾे। जाम माल कुटियोसीं, इहा ॻाल्हि आहे। जेनज़ी जीअं बि आहे पर जाम माल ॾिनो असांखे QR कोड जे ज़रिए। उतां पोइ छॾे हिते छो आई आहियां? असल में जेको मूं वारो मालिक आहे न सेठ, उहो मूं ते ॾाढो माना यकीन कंदो आहे, भरोसो कंदो आहे। पोइ जिते कमु घटि थींदो अथसि मूंखे चवंदो तूं हली वञे ॾे। पोइ हिते बि ईअं हुयो, मूंखे मोकिलियो अथई। हाणे मां वरी छा आहे त माना कमाइण जी कुती आहियां, ऐं न ॾिसंदी आहियां अॻियो केरु आहे। छो जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त मांगना हमारा हक़ है
और हक़ छीन के लिया जाता है। मां ज़ोरी माण्हुनि खे चवंदी आहियां मूंखे ॾियो, माण्हू चवंदा आहिनि माफ़ु कर, छा जो माफ़ु कर, ऐं पिना कोन पई, ऐं पंहिंजो धंधो पई कयां, ऐं मुंहिंजो धंधो ओतिरो ई रिस्पेक्टफुल आहे जेतिरो ॿियो कोई धंधो आहे, इन जे करे मूंखे ॾियणो पवंदो, जेको न ॾींदो उन सां जहिड़ो थींदो, मसइला मसाइल थींदा। उन्हनि जे घर जा जेके आहिनि त दरवाज़ा भञराईंदी आहियां, ॿारनि खे बछड़ाईंदी आहियां ऐं चवंदी आहियां वञी करे घंटियूं वॼायो, उन्हनि खे तंग कयो, राति जो उन्हनि जे घर जे ॿाहिरां पुपलियूं वॼाईंदी आहियां। दिस इज़ बिज़नेस।